साचो सतराम सच सतराम समझायो। कहे कंवर बुरे में भी चंगाई ॾिसण ऐं ॻोल्हण वारा ही हकीकत में अज़मत खे पाईंदा आहिनि या अज़ीम बणबा आहिनि। सो अहिड़ी आशीर्वाद ऐं रहमत पाईंदड़ अमर शहीद संत कंवरराम साहिब जे 132 साला जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवली साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। साचो सतराम साचो सतराम साचो सतराम।